नाज़रीन, सिंध जे महान कलाकार उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी यादि में कराची प्रेस क्लब में थियल तक़रीब में मुतालबो कयो वियो आहे त उस्ताद जे नाले सां यूनिवर्सिटीज़ में चेयर्स क़ाइमु कयूं वञनि, जॾहिं त नामियारनि राॻियनि सुर वखेरे उस्ताद मंज़ूर अली ख़ान खे भेटा पेश कई। तफ़सील लाइ ॾिसूं था राजा सुमरिच रिपोर्ट। नंढे खंड में क्लासिकल राग जे वॾे घराणे गवालियर ख़ानदान जे चश्मो चिराग सिंध में लोक मौसीक़ी ऐं क्लासिकल राग खे गॾु खणी हलंदड़ महान कलाकार उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी यादि में कराची प्रेस क्लब ऐं आल सिंध संगीतकार अलायंस आसा पारां शानदार तक़रीब कोठाई वई, जंहिंमें सहाफ़िन, अदीबन ऐं मौसीक़ी सां चाह रखंदड़नि वॾे अंग में शिरकत कई। हिन पुरवकार तक़रीब में आसा चेयरमैन अब्दुल गफ़ूर सूमरे, अमर पीरज़ादे, प्रोफेसर ज़ैद पीरज़ादे, सीनियर सहाफ़ी रज़ाक सरोई, प्रेस क्लब जे सेक्रेटरी शोएब अहमद, शम्स कीरिए ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान सिंधी मौसीक़ी जो अमर किरदारु आहे, जंहिं पंहिंजे सुरनि वसीले लतीफ़ जी शाइरी खे आसान ऐं चिटे नमूने माण्हुनि ताईं पहुचायो। सिंध जे सदाहयात कलाकार उस्ताद मंज़ूर अली ख़ान, जंहिंजा सिंधी मौसीक़ी ते ऐं क्लासिकल म्यूज़िक ख़ासि करे सिंध जे अंदरि उन ते वॾा अहसान आहिनि। अॼुकल्ह जेको बि काफ़ी रंग क्लासिकल अंदाज़ में ॻायो थो वञे उहो उस्ताद मंज़ूर अली ख़ान जो कंट्रीब्यूशन आहे ऐं संदसि घराणे जो। त इहो खपे त उस्ताद जहिड़ो वॾो ॻाइणो आहे, हुनजे त हर साल हिकिड़ी सुठी वॾी तक़रीब थियणु खपे। ऐं हींअर जॾहिं सिंध गवर्नमेंट म्यूज़िक टीचर ऐं रखिया आहिनि त इन मौक़े ते उस्ताद खे जेको क्लासिकल ॻाइणो हुयो ऐं टिपिकल सिंधी अंदाज़ सां जंहिं ॻायो पए उन खे वरी जेको आहे सो उभारणु, उनखे वरी जंहिंखे चवण जी मौसीक़ी खे जीअरणु, इहो ज़रूरी आहे। ऐं सम्झां थो त हीअ तक़रीब हुनजी शुरूआत ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान जा पूरी सिंध में हींअर काफ़ी शागिर्द आहिनि ऐं उन जेको कमु कयो आहे सिंधी काफ़ी में फोक जेका गायकी आहे असांजी, उन में क्लासिकल वारो जेको अंग सिंधी फोक में काफ़ी अंग में उस्ताद मंज़ूर अली ख़ान जेको कमु कयो आहे माशाल्लाह, उहो कमु करण वारो सिर्फ़ु उहो अकेलो ख़ान साहिबु मंज़ूर अली ख़ान ई हो। मुक़ररनि ऐं आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदड़नि जो चवणु हो त उस्ताद मंज़ूर अली ख़ान हिकु फ़र्द न पर मौसीक़ी जो इदारो हो। वॾनि तालीमी इदारनि में संदसि नाले सां चेयर्स क़ाइमु थियणु घुरिजनि। उस्ताद मंज़ूर अली ख़ान सिंधी जदीद मौसीक़ीअ जो बानी ऐं हिकु एॾे वॾे क्लासिकल गवालियर घराणे सां हुनजो तालुक़, तंहिं हूंदे बि हुन माना क्लासिकल खे सिंधी काफ़ीअ में अहिड़ो ज़िम कयो जो असीं माना हूअं क्लासिकल ॻाइण वारा या ॿुधण वारा को 15 मिंटनि जो अधु कलाक जो ख़्यालु ॿुधी उन राग जो तासिर वठूं ऐं उनजो मज़ो वठूं, त उस्ताद मंज़ूर अली ख़ान उहो साॻियो कमु क्लासिकल वारो काफ़ीअ में कयो त जीअं को बि राग तव्हां लतीफ़ साईं जी शाइरी, सचल साईं जी बेदिल, सिंधी जा जेके बि क्लासिकल शाइर आहिनि उन्हनि खे अहिड़ो त ॻायो जो उहो सदियुनि ताईं रहंदो। मंज़ूर अली ख़ान मुंहिंजो ॾाढा उस्ताद आहे, मुंहिंजो उस्ताद आहे उस्ताद बाबा अब्दुल गफ़ूर सुमरो साहिबु। लाइ मां तमामु थुराइतो आहियां आवाज़ टीवी जो ऐं आवाज़ टीवी जे पूरे सथ जो मां तमामु थुराइतो आहियां। जॾहिं इहो पंहिंजो हक़ अदा कयो आहे त जेकी हीअ असांजा उस्ताद आहिनि, जेकी असांजा बुज़ुर्ग आहिनि, जेको कमु करे विया आहिनि, त उहो सदियुनि ताईं यादि रहंदो ऐं हिकिड़ो अहिड़ो कमु करे विया आहिनि जेको असां कॾहिं बि नथा विसारे सघूं। इहो असां सभिनी जे इन में पंहिंजो शुमारु थिए थो, इहो असां सभिनी जो हक़ु आहे। इन्हनि जो वर्सियूं मल्हाइण, इन्हनि जे प्रोग्राम में वञणु, इन्हनि खे प्रोमोट करणु, इन्हनि जी न्यूज़ ठाहिणु, इहो असां सभिनी जो हक़ु आहे। सिंध जो इहो जेको अज़ीम रागी उस्ताद मंज़ूर अली ख़ान, हू हिकु तारीख़ आहे क्लासिकल राग। अॼु ताईं केरु उस्ताद मंज़ूर वांगुरु ॻाए ई न सघियो आहे। हू अहिड़े अंदाज़ सां भिटाईअ जी जेका शाइरी आहे त उहे अॼु ताईं जेके राग आहिनि था ओड़े तरीक़े सां हू नथा ॻाए सघनि। उन मौक़े ते नामियारनि गुलकारनि उस्ताद अब्दुल गफ़ूर सूमरे, जिनसार अली समी, वॉइस ऑफ सिंध वहीद रमज़ान सरोई, अब्दुल हमीद राजपर, शबीर लाशारी, शाहिद मीराणी ऐं ॿियनि सुरनि जी वरखा कई।
तकरीब में शिरकत कंदड़नि जो चवणु हो त हर साल 9 सितंबर ते उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी यादि में रुगो ख़ांगी तरह ई न पर सरकारी सतह ते बि प्रोग्राम थियणु घुरिजनि। कैमरामैन जावेद सां राजा सुमरो, आवाज़ टीवी, कराची।